अवलला होली मालाल मजो धणी अवलला होली मालाल मजो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ु रब रहीम सो सराय सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾे उन्हनि खे सदायती सबका बुख न बासे का सदायती सबका बुख न बासे का जे ही ते ही ज़ात जी जुंबश नाहे जाए मूसी हले साजा जीव मिठो ई न करे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा में रामू जे तरफ़ां नमस्कार हुजे दुआ है साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि वारो गुज़रंदो हुजे गर्मी त अची वई हुजे गर्मीअ जी मौसम हुजे पर माण्हू पंहिंजी किरत कम कारे त सर्दी हुजे या गर्मी हुजे सीउ हुजे कहिड़ी बि बहार जी मौसम हुजे पर माण्हू पंहिंजी किरत सां लॻल ज़रूरु हुजे तॾहिं त भिटाई साईं चयो हुजे त ततीअ थधीअ काहे कान्हे वेल विहण जी ततीअ थधीअ काहे कान्हे वेल विहण जी मतां थिए हूंदा पेर न लही पिरीअ जो त भिटाई साईं चयो जे बाबा तती थधीअ खे न ॾिसंदा हुजो मक़सद खे ॾिसंदा हुजो तव्हांजो मक़सद छा हुजे मंज़िल छा हुजे मंज़िल ॾांहुं वञण वारा पोइ जोगी हुजनि सन्यासी हुजनि या भिटाई जी सूरमी हुजे ससुई पोइ मंज़िल ऐं मक़सद उनखे ॾिसी वठंदा हुजो त अहिड़ा जबल हाड़ा जबल आॾा डूंगर माना जबल अहिड़ा हाड़ो अहिड़ो जबल हुजे जंहिं लाइ भिटाई साईं बि चए त हाड़ो हिणीअ खे लंघाइज लतीफ़ चए माना हाड़ो जबल ऐं जबल जे हेड़ी जे मुंद हुजे त जबल छा गरम हुजे हुनजा पथर कीअं ई आॾा कीअं हुजनि जितां रस्तो बि न हुजे उतां माण्हू वञे पर तव्हांजे ज़िंदगीअ में बि केतिरियूं ॾुखियायूं हुजनि हालतूं कहिड़ियूं बि हुजनि पर इल्मु पुराणो हुजे पंहिंजे मस्कद ॾांहुं वञिणो हुजे पंहिंजे हौसले सां जीअणो हुजे पंहिंजो पाण खे खणी हलणो हुजे पंहिंजे कुटुंब खे पंहिंजे पाड़े वारनि खे पंहिंजे ॻोठ खे पंहिंजे मुआसिरे खे पोइ पंहिंजे मुल्क सां गॾु माना दुनिया सां कुल्हो कुल्हे में मिलाए हलंदा हुजो तॾहिं तव्हांजी का सोभ थींदी हुजे तव्हां सोभ माणींदा हुजो कंहिं मंज़िल ते पुॼंदा हुजो उहा सोभ हुजे हीअं न हुजे की हिमत हारे वेही रहंदा हुजो कॾहिं हीउ रस्तो कॾहिं हीउ रस्तो कॾहिं हीउ रस्तो पोइ माण्हू कॾहिं हेॾे हेॾे वञे त कॾहिं माण्हू भुलिजी वञे उहो पंहिंजो असली मक़सदु तां हटी वेंदो हुजे इन जे करे तालीम हुजे त उनखे बि उन हिसाब सां पढ़ाए छॾो हुनुरु हुजे त उन सां जे हे साइंसी कमु हुजे कंप्यूटर जो हुजे ॿिया कहिड़ा बि कम हुजनि माण्हू उनखे उन हिसाब सां करंदो त बहितरी पाईंदो हुजे बालकनि जा इहे हलंदा हुजनि इम्तिहान हलंदा हुजनि उन्हनि जी कोशिशि हुजे चवंदा हुजनि त इहो कापी 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 बाबा हे दौर अहिड़ो हुजे जो हींअर मोबाइल वठनि अचनि इन जी हा कापी आई हुजे असली बि हुजे हे बि हुजे हे छो कापी हाणे त हर शइ में थी वई हुजे एॾो असां वटि कापीअ जो नालो रोशन थी वियो हुजे पर उहे ॾाहा शागिर्द हुजनि उस्ताद हुजनि जेके शागिर्द जो ज़हन अहिड़ो ठाहींदा हुजनि जेके ज़हीन शागिर्द उहे ख़ुशनसीब वालदेन हुजनि जंहिंजा बालक ज़हीन हुजनि महिनत कंदा हुजनि महिनत करे अॻियां वधिया हुजनि या CSS कंदा हुजनि एॾा वॾा इम्तिहान पास कंदा हुजनि सलाम हुजे हुन वालदेन खे सलाम हुजे हुननि शागिर्दनि खे उहे असांजो फ़ख़ुरु हुजनि भलो हारी हुजे मुंहिंजो फ़ख़ुरु हुजे भलो कारीगर हुजे असांजो फ़ख़ुरु हुजे भलो शागिर्द हुजे असांजो भलो घोड़े सवार उठ सवार डांद सवार हुजे भलो ड्राइवर हुजे भलो रध पचा वारो हुजे भेण हुजे भाउ हुजे भलो कमु कंदो हुजे माण्हुनि लाइ कमु कंदो हुजे उहे सभु असां लाइ ॾाहा मोतर भर हुजनि ज़हीन हुजनि सो इहा ख़ुशी हुजे सो हाणे प्रोग्राम में अची विया जो छंछर जो ॾींहुं हुजे पहिरों ॾींहुं हुजे सो हिनखे यूट्यूब ते वञो त मेहरान TV इंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे मेहरान TV इंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उनखे सब्सक्राइब करो बेल आइकन खे वॼाईंदा हुजो शेयर करो कमेंट में बि लिखी छॾींदा हुजो हाय रामण हाय राधुल
लिखी छॾींदा जो त उन जो जवाब या उन जो न्यापो तव्हांखे मिली वञे। इहो फोन नंबर टीवीअ ते हलंदो हुजे, फोन कंदा हुजो, तव्हां सां राब्तो फोन ते जुड़ंदो हुजे, कचहरियूं थींदियूं हुजनि। सो बाक़ी हाणे घर त पोइ इहो निराने निराने अचे बीह रहिया हुजूं, इहा ॻाल्हि तव्हांखे ज़रूरु ॿुधाए छॾां, कराए छॾां। ओ राधुल, राधुल बीहां छा कहिड़ो, मां उठ ते चढ़ियो वेंदो हुजां, हाणे मां वरी बीहंदो हुजां, जा साइकिल ते चढ़ियो हुजां। न तूं मुंहिंजा मोड़ ॿधंदी हुजी मूंखे। एॾां वेही कहिड़ो तूं असली पखियुनि खे पाणी ॾी, कहिड़ो दाणो ॾी वेठी पाण खे। हे ॾिसी त सॼे सिस्टम ते मां ॻाल्हाईंदो हुजां, तूं को मूंखे विझणी हणी। छा निकितल हुजे, छो निकितल हुजे? मां सिस्टम ते ॻाल्हायां, सिस्टम जी ॻाल्हि करां, तूं हिनखे हाणे इहो सेल साड़ी हा पोइ असांजो पघर निकिरे, तेल ज़मीन मां निकिरे, गैस जॾीअ खे हेॾो सेखारो हुजे, चवंदो हुजे त पोइ हाणे तेल ज़मीन मां निकिरे, गैस निकिरे, मादनी माना हो हुजे तरन जो तेल तरन मां निकिरंदो, ईअं हुजे। गर्मी हुजे त कोई पाणी खणी ईंदी हुजे त को 2-3 गिलास पीअंदा, ॾींहं में पाणी पीअंदी हुजे त गर्म हाणे पेट पोइ भला पेट में न हुजे त को सुबुह सां को अहिड़ो भाॼी भाॼी ठाहींदी हुजे, सुबुह सां माण्हू नेरनि कराईंदी हुजे। सणाई थींदी हुजे, नेराने अचे मथे में लॻंदी हुजे, बसि ईअं छा ॿुधाईंदो हुजे, नेराने मथे लॻंदी हुजे, नेराने दुनिया जा वॾा हा लफ़ जा तोखे असल वॾा ॻाल्हाया हुजनि, तोखे हुन में लफ़्ज़नि में भितर भरे हया हुजनि, तोखे हित लॻा हुजनि। भली हुजे, लेवल हुजे तुंहिंजे, हा उहो लेवल में हुजे, तूं वञी 24 कलाक नक ते अख न रखंदी हुजी, तरी थोरो सम्झंदी हुजी, 24 कलाक नक ते अख न, इहो एॾो गौर न कंदी हुजी नक ते, एॾो गौर न कंदी हुजी, एॾो गौर कयो हुजे जो मां घर वेही हुजां, एॾो गौर हाणे न कंदी हुजी, निभाग न तुंहिंजो पर हाणे इहा तुआरी इहा जेका कहाणी जो न ख़तम थियण वारी जेका कहाणी हुजे न, इहो सोप खां बि चढ़ी वई हुजे, सौंप सीरियलनि खां बि चढ़ी वई हुजे। हा सौंफ न सौंप, सौंप इहो पोइ ॿुधाईंदो हुजे, पहिरियां कलाम हलाए छॾियो। सो प्यारा ॾिसंदड़ो, मान वारो, अजूं भेनरूं, अवां सभिनी खे प्रोग्राम जी शुरूआत में आहे भिटाई साईं जी हिकिड़ी वाई हुजे त वाग धणी तुंहिंजे वस, आऊं का पाण वहीणी आहियां, वाग धणी तुंहिंजे
दुनिया जी नाहे परवाह, दुनिया जी नाहे परवाह, ओ रमण तुंहिंजो खैर हुजे। हाणे खैर हुजे तो ॾे हिक नाज़रीन हिक दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजो पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो, खुश ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक्त गुलनि जिया मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवाजो खुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। है राधुल जी नाहे परवाह, रमण तुंहिंजो खैर हुजे। ॻोल्हिया ॻोल्हिया मल्हा शाल में मल्हा होत, इन में हुजे। हा सो माण्हू जो मस्कत हुजे, कान का ॻाल्हि माण्हू जी ॻोल्हा का चीने में पोस्तो हुजे हो जो मक़सद कोन हुजनि उहे पापा। हाँ कोन हुजनि पापा। घर में न हुजनि कांव न बिला न बिली पोकर जेके हुजनि हिन में किलियूं लॻी गयूं हुजनि, हींअर किलियुनि जी बि मुंद लॻी पई। कीलियूं त कोन हुजनि, हिकिड़ी घर में कील हुजे जेका पासे पापा राधुल खाए कोन, सभिनी खे ख़बर हुजे। हा पापा कोन खाईंदी ख़बर हुजे, अधु खाई पहुच हुजे बस अञा आयो पापनि ते गुज़र करी। हा हा हे थेली वठी बस ये पापा टोपी हे जरी खाए पोइ न तुंहिंजो छा वञे भला जेको हुजे कोन खाईंदी हुजे सपाटा। हा खाई त छॾी पोइ अञा वर ॻाल्हि वेड़ियूं चाहे उन में या बोड़े खाई उन खां पोइ राधुल चाहे त पापा पी गया हुजनि, हाणे रामन छा पीअंदो हुजे उहे बि त पापा पेट में विया हुजनि न, के उहे झिरकिन खंडे सड़ा हुजनि, कावन खंडे सड़ा हुजनि। हल दुनिया जा वॾा मसला हल थी विया हुजनि, तुंहिंजी या किर किर मैं बे टे या हलंदी हुजे। हिक बे टे को मां हिते ढमकरी मथी हुजे बस उन्हनि खे बि मारियो बीठी हुजे, बाक़ी हाणे ॿियो छा बस हाणे जीअं जेको हुजे तोखे पुॼे हलो चवंदो हुजे। हलो हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े सह रखां था? नवाब शाह खां अरबाब भट्टी। अदा अरबाब छा हाल हुजे, ख़ुशि हुजी, चङो भलो, तबियतूं बहार हुजनि? अल्हम्दुलिल्लाह फ़कीर रमन ख़ुशि आहे, ॿियो ख़ैर आहे, फ़कीरानी ख़ुशि आहे। हाओ बा फ़कीर ख़ुशि। तव्हां ॾे सभु ख़ैर हुजे, अवां ठीकु हुजो? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं जा एहसान, तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया। अबा कीअं मौसम हुजे, कीअं मौसम हुजे? नवाब साहब जी गैर हाज़िरी लॻी पई हुजे, कहिड़े खफ़े में पइजी हुजी जो हाल अहवाल खां बि वियो हुजी हलियो था? अबा तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया, पोएं हफ़्ते ॾिठोसीं, अञा पोएं हफ़्ते तव्हां गैर हाज़िर हुयो, वरी असांजी काल न लॻी, नंबर हूंदो आहे तमामु बिज़ी हूंदो आहे, नंबर हणी हणी बीहंदा आहियूं पर लॻण लाइ नंबर। बाक़ी नवाब शाह में मौसम तमामु बहितरीन आहे, गर्मी आहे, तमामु बहितरीन हवा, ॾींहं में झोलो हले थो। बाक़ी मुमताज़ लाशारी जो गानो ॿुधायो बाबा, माना ईअं सफ़ा लुख लॻंदी हुजे, लुख। हा हा ॾींहं में राति में हवा तेज़ आहे, बाक़ी गर्मी ॾींहं में आहे। रामण फ़कीर माण्हू जा पघर निकिरनि गर्मी में, बाक़ाइदे सां पघर निकिरनि बाबा, माना चवांसि हमरा जा पघर निकिरी विया हुजनि, माना अहिड़ी गर्मी आई हुजे हणी न। बिल्कुलु बिल्कुलु नवाब शाह 47 पद गर्मी हले पई, 46 47। हा बा पाणी जो इस्तेमालु वधि खां वधि कंदा हुजो, गर्मी खां पाण खे बचाईंदा, ॿाहिरि निकिरंदा हुजो त मथे खे ढके निकिरंदा हुजो। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। अबा बादशाह खान ठीकु हुजे, सलाम ॾींदो हुजे। बादशाह खान स्कूल आहे, स्कूल सुभाणे वरी तुंहिंजो प्रोग्राम ज़रूर ॾिसंदो। हा बसि स्कूल हुजे त ख़ुशी हुजे, या त बालक स्कूल विया हुजनि। बिल्कुलु आचर जे ॾींहुं तव्हांजो बिल्कुलु ॾिसंदो आहे प्रोग्राम, झटि ॾिसी वठंदो आहे। हा बाबा जेके बालक स्कूल विया हुजनि उन्हनि जो त इंतज़ारु हुजे, पर जेके अॼु न विया हुजनि, गुसायो हुजनि, घर में वेठा हुजनि, उन्हनि खे वरी चवंदो हुजां बाबा स्कूल खां न गुसाईंदा हुजो, इहे पंहिंजा हींअर तव्हांजा इहे इम्तिहान हलंदा हुजनि, सुहिणे नमूने पंहिंजा पेपर ॾेई छॾींदा हुजो। पेपर ॾेई छॾींदा, हक़ीक़त आहे हक़ीक़त आहे। वॾी महिरबानी हुजे, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी, लख थोरा, वॾी महिरबानी हुजे। तूं छा जो अलाए माण्हू खे ॻाल्हाइणी कोन ॾे, रगो हितां हो रेडो खुली वञे, पोइ तूं ॻाल्हायां जमाने वारो हितां नो रेडो खुली वञे, मूंखे जी ॻाल्हि न हुजे, हुन वीचारे जी ॻाल्हि त ॿुधी कोन। हुन ॿुधी हुजे की बालक जे चयो हुजे त स्कूल वियो हुजे, पोइ वरी
हाणे तूं ॾंद कढण ते आई हुजे सुबुह सां नेरान हिकिड़ो ॾंद कढण छा हुजे तो जो हिक मां ॾंद कढंदी हुजां पोइ हितां तूं ॾंद कढण मां खिला पंहिंजे चेहरे ते मुर्काणा ते मां ॾंद कढंदी हुजां हा ॾंद कढण आई हुजां करो मां हिते बापे मुंहिंजे जी शादी में आई हुजां इहो को हिकिड़ो दफ़ो खिली पोइ 11 दफ़ा रोंदी हुजी उहो त मूंखे ख़बर हुजे न त जेको तूं कंदी हुजे त उथंदी वेहंदी हुजे हाणे को सफ़ाई है समझ को दुश्मन हुजी न दुश्मन हाणे मां खिला के तू ॻाल्हि अहिड़ी करे छॾी पोइ 11 दफ़ा रोवां छो रोईंदी हुजां बस दुश्मन रोईंदा हुजनि राधुल जा 24 कलाक राधुल बि चवंदी हुजे सच पोइ भली लॻे मच 24 कलाक ई आंखूं हुजे त रामण हेॾे छो वियो हुजे हिन छो वियो हुजे हे चकर छो हे छो कई हे थांव में हथ हुजे पाणी जा 2 गिलास छो पीतई सवाल जवाब खटींदो हुजे कॾहिं तो खचे हुजे कि पाणी जा 2 गिलास छो छो पीता तूं हाणे वॾी रिस हाणे को मां जुल्मी हुजां तूं वॾी रिसेर पाणी पीड़ त बि रोकां टोकां हा वॾी कूड़ कल्ह रगो वॾी तूं मूं ते रिसरेंच कंदी हुजी सो हाणे मां दुनिया खे ॿुधाईंदी जे त मां रावण ते रिसरेंच कंदी हुजां रिसरे हाणे कड़ी मां हिते कंदी हुजां करो मां अंग्रेज आणी हुजां हा हा बाले मुल्क मां आई हुजां हाणे हिते मां ॾिसे वासे हो रिसरेंच करां सदी तो हो जो हरो भरो है हाणे रुगो रिसरेंच रुगो उहे कंदा हुजनि अंग्रेज बाक़ी हितां जा सभु माण्हू रिसरेंच करण छॾे विया हुजनि हो जेको हाणे मां कड़ो हिते पढ़ लिखल हुजां ॿुधाईंदो हुजी 5 दर्जा में थपड़ी हुजां उहो त ठीकु हुजे पर जनानियुनि जो जेका मर्द ते जहाज बनाइणो हुजे मां रिसर्च करां ए तो जैसे परन के ॾिसी पर ठाहींदी हुजां जहाज जा न पर तूं रुगो 24 कलाक मूंखे ॾिसी जनानियुनि जो कमु ई हुजे त मर्द काॾे वियो हुजे केॾी महिल मोटो हुजे घणो टाइम ॿाहिरि वियो हुजे हा घणो मोबाइल ते ॻाल्हाईंदो हुजे कहिड़ा कम हुजनि त टाइम न ॾिनो हुजे त हे कर तव्हांजी 24 कलाक रिसरेंच इहा हुजे असांजी वॾी तव्हां सां वॾो वेल हुजे आजारी तव्हां सां हुजे ॿियो पर पाण खे कोन ॾिसो बाक़ी जनानी जो ॾोह हुजे बाक़ी जनानियूं वेचारियूं हींअर जुल्म में लॻू पयूं हुजनि वेचारियूं हुजनि ज़बान न हुजे ॻाल्हाइण जी बस अव्हां हुजो जेको खाई विधा हुजो ज़बान उन्हनि वटि वञी बची हुजे मर्द मजलूम थी वियो हुजे वॾो मजलूम हा हा हुजी तूं मां त मजलूम हुजां ॻाल्हाईंदो ई न हुजी हा हा मां टुकुर ॾेई तोखां खसे वठां ईमान सां ईअं हुजे वीचारो ईअं हुजे सच में ईअं हुजे जीअं ॿार खां कांव खसे वञे न लोलो तूं ईअं हुजी ॻाल्हि कूड़ न ॻाल्हाईंदो हुजी हे ज़मानो ॾिसे माण्हू छा चवंदा हुजनि कि राधुला हाणे अची अहिड़ी थी हुजे कि माण्हू जो हीअं गिरो बि खसे वठे वात त हणंदी हुजे थकजंदो न हुजे इहो अरे इहो मुंहिंजो वात हुजे कहिड़ो विजड़ो हुजे कहिड़ो लकुण हुजे जो मां हणंदी हुजां 8 कारे ते हीअं वेंदी हुजे पई वात हणी 8 कारे पई वात हणी 8 कारे को हेठि को लह को ग्राम में को सुर में को खर्ज में ईंदी हुजे 8 कारे ते मुंहिंजे लफ़्ज़ ते शाइरी लिखंदो हुजे 8 कारे ते हीअं वेंदी हुजे थोरो हेठि लहंदी हुजे सुर में गुर में खर्ज में थोरो को रिधम में उहा 8 करो हित हणी हुजाए ते मां राग ॻाइणाई हुजां हाणे गुर जेको हुजे सम्झंदी जा लाह चाड़ा आ छॾींदो हुजे हे कल्ह एतिरो मामिलो थियो हुजे 3 ॾींहं उहो मामिलो हल थी वियो हुजे तो वारो इहो जेको वात हणण न इहो बंदि न थियो हुजे इहो मुंहिंजो कोन थींदो हुजे हा हा इहो मुंहिंजो बंदि कोन थींदो हुजे राधल हुजे इहा हा हा कबूल पढ़ंदो हुजे उहा ॻाल्हि कंदो हुजे न पढ़ंदो हुजे हली विधी हुजे बापू ॾे पोइ वेठो हुजे भितुनि खे कुंडुनि खे ॾिसंदो हुजे लुड़क ॻाड़ींदो हुजे न न मां कुंड में वेही ॿिया रोंदा हुजनि मां वरी कुंड में वेही खिलंदो हुजे आंधी कुंड में हाणे हे वीचारो खिलंदो हुजे हा ख़बर हुजे मूंखे जेको पाण खे असुल सम्झी हा हा ॿिया माना इहो मां इंतज़ार करां त इन जो इहो वात बंदि माना इहो पहिरियों आख़िरी दफ़ो वात बंदि थींदो हुजे बाक़ी ज़िंदगी में कॾहिं हल मां इन में दुश्मनीअ जी कहिड़ी ॻाल्हि हुजे जनानी ॻाल्हाईंदी हुजे ॿोलाईंदी हुजे
हाँ, शुक्र कदो हुजे हा कोयल बोलींदी हुजे हींअर कां ट्रां कंदी हुजे कांवेली हुजे पखियुनि वारी लात लवंदी हुजे ॾिसंदो हुजे हाणे माना मर्द जेको हुजे उनमें हाल न हुजे हाल छा को मल विढ़णी हुजे मूंखे कुता पोयां भॼाईंदा हुजनि त रात धुला खे सलींदो हुजे हींअर कुता खे वरी जेको हुजे मां भॼाईंदी हुजां तूं उठजंदो हुजे कुता हींअर छिता हुजनि हाणे हलंदो हुजे रात धुल जे करे त घर में बैठो हुजे गोठ में बैठो हुजे हे चरी हुजे जा हींअर न त माण्हुनि जी ख़बर हुजे कुता हींअर छिता हुजनि छिता ॿारनि खे माण्हुनि खे खाईंदा हुजनि हा 7-8 कुता चवंदा हुजनि कि आया हुजनि हा हा गोठ में हा फिरंदा हुजनि पोइ इन जे करे मां इन जो भला कीअं चक्कर हुजे इन जो वरी ये म्यूनिसिपल वारा अॻे न कयो ॾेई वञनि लोले में कुझु त पोइ ये हुन पार जा मारींदा हुजनि ढेर लखा पिया हुजनि हा पोइ मूंखे वरी ॾुख थिए छो ॾुख थिए मां ॾिठो आहे ढेर लखल ॾुख थिए हा सची ॻाल्हि करां हा पोइ ईअं न हुजे वरी उहा सर तोते थी वञे अंधी मूंखे ॾुख थींदो हुजे पोइ हाणे छा करां पंहिंजे रूह खे छा कंदी हुजां इहो असर रामण लाइ थींदो हुजे त को ॻाल्हि चङी हुजे बाक़ी कहिड़ो लफ़्ज़ तोखे चवंदी हुजां हाणे रामण लाइ लफ़्ज़ खे खाई छॾियो हुजे न खाइजो रामण लाइ अहिड़ो अहसास हुजे त ॻाल्हि बि ठहंदी हुजे माण्हू वीचार वफ़ादार हुजे वफ़ादार हा वफ़ादार तूं घर वधीक वफ़ादारी हो जानवर हुजे घर में वेठो जा 24 कलाक ॿिए कंहिंजी ज़रूरत पए हिकिड़ो माण्हू सां मिलाया जो तूं पाण खे मिलाई पोइ कंहिंजो तोखे ज़रूरत पए कंहिंखे ॿिए माण्हू जानवर जी पखी पखण जी जो 24 कलाक घर में इन खां वधे वफ़ादार छा हुजे वेठो हुजे नज़र तुंहिंजी लाई थी हुजां सॼो ॾींहुं घर में वेठो हुजे मगज चटे वञे चांहि ठाहींदी हुजे अञा ताईं या बसरनि जी चटणी कोन ठाही हुजे अंबड़ियुनि जी चटणी कोन ठाही हुजे सांधाणो कोन विधो हुजे लोलो कोन थिपियो हुजे 24 घंटा मगज खे घंटी वॼाई हाणे मां को रिसेस वठां को कलाम हलाईंदो हुजां बाक़ी तो वारी या कुतर वारी मशीन बंदि न थींदी हुजे सो हाणे वरी कलाम हुजे को नओं हिकिड़ो जेको सहरो हुजे सो इहो ॾिसंदा हुजूं त घोट असांजो सुहिणो कुंवार असांजी सुहिणी इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ ॿीहर भलीकार चंदो जा मां जे पंहिंजे प्रोग्राम रामू हेरी काॾे वञे ऐं राधा जे तरफ़ां बि तव्हांखे भलीकार चंदो हुजां साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो गुज़रंदो हुजे कल्ह खां वठी हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था अदा छा हाल हुजे ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं बहार हुजनि सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं हुजे बलोचिस्तान जी मौसम कीअं हुजे मौसम बसि 2 ॾींहं गर्मी फ़िलहाल हवायूं हलनि पियूं पाणी वही आया आहिनि चवंदा हुजनि त एॾा मौसम सही हुजे थधियूं हवाऊं लॻनि गरम लॻंदियूं हुजनि बसि दरमियानी वञी गरम बि असांखे लॻंदी थधियूं असांखे वाह 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 ॿियो त ख़ैर हुजे अॼु पहिरियों दफ़ो शामिल थिया हुजो अव्हांखे भलीकार चवंदा हुजऊं वॾी महिरबानी बसि चेंज था करूं त थी वियो तव्हांजो शो असांजो रामू राधा जो काल ते भरो ॻाल्हायूं भाऊ सां प्रोग्राम ॾिसंदा हुजो कॾहिं खां ॾिसंदा हुजो मेहरान टीवी ऐं रामू राधा खे वाह 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 सभिनी खे सलाम हुजनि सभिनी खे सलाम वॾी महिरबानी हुजे अदा वॾी महिरबानी हुजे लख थोरा हुजनि साल जित हुजो ओ राधुल छा हुजे भला तुंहिंजी सरंदी न हुजे तूं हेॾां छा कुनी खे को चटींदी हुजी जा भला हाणे हथु कढंदी हुजे नर न थी वई हुजे को जा साला बचाईंदी हुजी पीअंदो हुजे मां हे जेको हिते अंबड़ियुनि जो सांधाणो विधो हुजे उन खे थोरो हेठि मथे कंदी हुजां सांधाणो त कोन विझंदी हुजी त बसि खाई पंहिंजो पाण सांधाणो हुनजी ठाहींदी हुजी
सांधाणो ठाहींदी ये हुजे में धोई तो जेला हो जे ईंदे वींदे तेरेला ईंदे वींदे पंहिंजे वास्ते कूड़ छोगल ओ। है ठो जे नु के ईंदे वींदे खाई ईंदे वींदे खाई सांधाणो ठाहींदी तो वा घर न हो जा ठाहे जान छड़े कमकार करूं उन ते भी तो जो हो रिंगट केरा धले आई वर जे न करूं उन ते भी तो जो रिंगट हाने गरीब माण्हू भी तो हो जे त किथा भी तो हो जे करो फाहो खाई तो हो जे बस हाणे करो ईअं मिट्टी फके बस हाणे इहो करणो न हुजे बाक़ी हुजी त हिन लाइ बाक़ी ॿियो छा हुजे वरी यो छा इहो चयो हुजे पाण ॻाल्हि करी पाण तू न कंदो हो जी यारे बारे हिक वारियूं 11 हाणे त अञा 11:30 थिया हुजनि 10:30 थिया हुजनि ये खबरूं त बधई कोन थींदियूं हुजनि मां ख़बरूं हुते हलने हटी भी ते टेम था हले खबर तो जी 24 कलाक है खबर ख़बरूं त अहिड़ियूं हुजनि हींअर सियासत में रेडियो जो चैनल हो जे खबरुन वारो सॼो ॾींहुं बोर करी सो हाणे त ख़बरूं अहिड़ियूं अचनि सियासत में इन जी कणक जी ॻाल्हि फसलनि जी ॻाल्हि महांगाई जी ॻाल्हि कल्ह सोन त ॾिसो सोन त ॼण ईअं कारूं झर जबलत खां बि मथे वेंदो हुजे पी वियो जे गरीब माण्हू त इहो वठी न सघे 4700 रुपया हिकदमि चढ़े हा 4700 रुपया हलो बशीर अहमद मटियारनि मां ॻाल्हायां अबा कहिड़े शहर खां मटियारी शहर खां बशीर अहमद माची प्रोग्राम ॾिसां पियो ॾाढी ख़ुशी थी आहे तव्हां ज़ाल मुड़ुसनि जो ॾाढो झेड़ो पियो आहे झेड़े खे त ख़तमु कयो अदा कहिड़ो असांजो झेड़ो हुजे जो इहो ख़तम कंदा हुजूं यार ॻाल्हि ॿुधो झेड़ो त सुठो कोन थो लॻे गामू वीचारो मजबूर रहे थो वटि छा करे गामू जो त ॾोह ई कोन्हे थो हा रामू त वीचारो हुजे बाक़ी रात लई ॾाढो हुजे सही चवंदो हुजे असांखे को फौजा सुमरे जो कलाम ॿुधाइजां हा ज़रूर 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 वॾी महिरबानी हुजे मटियारीअ खां ते फोन कयो जे वॾी मटियारी खां त कई हुजे पर इहो झेड़ो नज़र अचे माण्हुनि खे हा या न ऐं खुट बाक़ी हे जेके मसला सॼो ॾींहुं लॻा पिया हुजनि इहे कख नज़र कोन अचे न न उहो बि ॾिठुमि कल्ह बि हिकिड़ो वॾो जहिड़ो हुजे मसलो हुजे उनजो बि फ़ैसिलो थियो हुजे पर मूं चयो मां बि इहो सोचींदो हुजां हल इन मसइले जो बि फ़ैसिलो थी हुजे राति ताईं असांजी ॻाल्हि जो फ़ैसिलो ई न थिए कहिड़ो फ़ैसिलो थियो हुजे कहिड़ो फ़ैसिलो थियो हुजे इहो जेको जहिड़ा कनि कंहिं हुनजा हेतिरा मारिया हुजनि हुन हेतिरा मारिया हुजनि इन टे चार ॾींहं मस गुज़रिया हुजनि खानवाड़ में मसलो थियो हुजे ख़बर पई हुजे इहे 50 मसला ॾींहं में सिंध 50 में कीअं हुजनि हा बेगुनाह सरेआम मसले लॻाए विया हुजनि उहो जुल्म न हुजे उहो बाक़ी थींदो असां रुॻो हिते पाण में ॻाल्हायूं त इहो माण्हुनि खे झेड़ो लॻे हे बा इहो हुजे कुर्ब मोहबत प्रीत प्रेम जो झेड़ो सो इहो बालक इहो धाड़े वाल खणी विया हुजनि ॾींहं ॿ पहिरियां हुनखे जंजीरनि में ॿधी मथे हीअं लटकाए छॾियो हुजे पर उनखे बि वरी साबस हुजे माण्हुनि खे अचे सोशल मीडिया ते पंहिंजा ॾुख दर्द आहूं दाहूं उन बालक जियां कयूं हुजनि त ॿार त अची वियो हुजे बाज़ियाब थी पर हा वापसि राति हा सो हाणे माण्हू ईअं चवनि हा भाई इहो बाज़ियाब थियो हुजे त या प्रिया कुमारी बि ईअं बाज़ियाब थींदी हुजे हा पर उन सां गॾो वरी इहो हुजे त पोइ ॿिया बि जेके हुजनि बाज़ियाब थींदा हुजनि इहे ॾुख ॾोलावा जेके हुजनि अधु त असांजी सूंहं करे को मालिक साईं को हया को शर्म का अख में दीद ॾींदो हुजे हा के मासूम कहिड़ो ॾोह कयो हुजे हा ज़रूर पर हाणे कमाईंदा हुजो को कमकार करो मर्द माण्हू जो मुड़ुस माण्हू जो हाणे अची मासूम बचड़नि न्याणियुनि ते पिया हुजो सो हाणे वरी हलंदा हुजूं ख़बरुनि ॾांहुं त ॾिसंदा हुजूं दुनिया में छा वहंदो वापरंदो हुजे सियासत में अॼुकल्ह सियासत में वरी गर्मी लॻी पई हुजे हिकिड़े हिते गर्मी महांगाई चोट कहिड़ो मसलो लॻो पियो हुजे सो इहे ख़बरूं ॾिसंदा हुजो उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं पोइ रामण जूं त पुराणियूं ख़बरूं हुजनि
इंदे चवनी आओ विंदे चवनी वे इंदे चवनी आओ विंदे चवनी वे छॾे सारो ॾे अंगण अचिजे हुननि जे हिकु दफ़ो ॿीहर भली कार चवंदो हुजां अव्हांखे अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भली कार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे ऐं हे मेरांटी जा रंग जेके हुजनि हे यकीनन अव्हांखे पसंदीदा हुजनि उन्हनि रंगनि में हिकिड़ो ही रंग बि हुजे रामू ऐं राधा जो जेको रंग हुजे संछर ऐं आचर ते हुजे असांजी हीअ जेका केशट हुजे या ख़तम थियण वारी केशट न हुजे हा पोइ ही सौंप हुजे इहो जेको रामू ऐं राधा जो सिलसिलो हुजे वरी अव्हां जी मोहबत हुजे वरी अव्हां जी चाहत हुजे असांखे ॾिसो पसंद करो त पोइ असां बि पिया हुजूं हा सो इन जे लाइ वरी हुजे इहो सम्झो हुजे सिलसिलो अणखुट हा सो इन जे वरी ईअं चइबो हुजे माना जे घर में मोहबत हुजे भाईचारो हुजे प्रेम हुजे हा 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 इहो जेको चयो हुजे इहो हुजे हा छो न हुजे इहो असांजो बि पाण में हुजे वरी जेके असांखे ॾिसनि उन्हनि जो हुजे बाक़ी उन्हनि जो हुजे बाक़ी जो बि असां सां हुजे तॾहिं त इहो गॾियल मोहबत जो चरखो हुजे हलंदो हुजे उन्हनि जो हुजे बाक़ी हेॾे त सम्झो 24 कलाक बाहि ते पाणी गरम हुजे बसि ईअं हुजे 24 कलाक हाणे तूं रमण ईअं सम्झंदो हुजी रगो इहो जनानियुनि वांगुरु मूंखे मीणा ॾी ताना ॾी हाणे राधुर छा कंदी हुजे इहो त मूंखे ॻाइणु खपनि कावड़ मलाल ताना तकरार देवी दे त रागी थियण खपे कावड़ मलाल ताना तकरार देवी दे कदो जी सिखंदो हुजे एॾा न ॾे आजार मूंखे ईंदे वेंदे सम्झंदो हुजे मुंहिंजो को अहिड़ो आवाज़ सुरीलो हुजे जो राधुल चवंदी हुजे सिखंदो हुजे कावड़ मलाल ताना ए तकरार देवी दे राग न खत्म थींदो एॾा न ॾे आजार मूंखे ईंदे वेंदे माना ईंदे वेंदे छा कयां हाणे माना राग ॻाईंदो जा पहिरियां पाण खे मां इहो सरे फ़हरिस्त ज़ाहिर करां त मां हिकिड़ो कमाल जो मर्द हुजां तुंहिंजो हुजां जेको इहो ज़ाहिर करां इहो तुंहिंजो जेको सिलसिलो अणखुट हुजे तूं मुंहिंजी हा उहा पंहिंजो जेको मान ऐं मर्तबो हुजे उहो मां जनानी अॻियां पूरो बहाल करां उन खां पोइ वरी दुनिया जा ॿिया कम हा मर्तबो हाणे तूं जेको हुजे हिन मामलनि खे मथे करे पोइ बहाल करी हा छो न घर जो चरखो हुजे मिड़ई पोइ केॾी महिल चवंदा न हुजनि केॾी महिल तूं धिकी केॾी महिल मां धिकंदी हुजां मिड़ई हलंदो हुजे हिकिड़ो मोहबत जो गाॾो हुजे चंदुर करां तूं धिकी करां मां धिकां उहो कलाम हुजे घर हुजे घर खे बि ईअं चइबो हुजे हा हा घर खे ईअं हुजे मोहबत जो हुजे धागो ओ गाॾो अंधी धागो न गाॾो हुजे तूं धिकी केॾी महिल मां धिकंदी हाणे धागो हुजे त छिनी छॾींदी हुजे हा हाणे त ॾींदो हुजे न मूंखे बि हा हाणे ही रांदीका ठाहींदी हुजे इन खां ठाहिणा हुजे इन खां बलोला ठाहींदी हुजे जो खाईंदो हुजे माण्हू हाणे लफ़्ज़ ठाहे उन दादल मूजिब ॻाढ़ा फिका रंग करे पोइ ॾींदी हुजाए टोकरी में रखी हिकु नोटनि सां वेही खेॾंदो हुजे इहो त कंदी हुजे त रांदीका त खपे इहे रांदीका ठाहे ॾींदी हुजे पोइ वरी तयारु थी ईअं हीरो वारो स्टाइल करे पए आज पुराने राहों से कोई मुझे आवाज न दे हो 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 हो
ॿार वरी घटीअ में ॿार वरी घटीअ में निकिरींदा हुजनि त हिकिड़ो सदा बहार आवाज़ हुजे, इहो छा हुजे? रांदिका वठंदा हुजो, रांदिका वठंदा हुजो, रामण खां रांदिका वठंदा, हा पोइ हुनमें पोइ वरी पुराणी कैमरा वठी ॾींदी हुजे, उहा बि हिते कुल्हे में लॻाए याशिका वरी उहा हा पोइ रामण ते स्टेल सां गॾु माण्हू कारोबार बि स्टेल सां कंदो हुजे, अंधी स्टेल सां तूं शिष्ट हल निभागन जो नार अॻे हूं वरी भलो हुजे, मिसण बणायो हुजे त ख़राब पाण कंदी हुजे त मां त हुनखे वधाईंदो हुजां, तूं त हुजी को निभाग जी पुछड़ी हुजी छिकींदी हुजी पोइ हिते मां अॻिते वधण जी निभाग दौर वियो बि कोन हुजे, तूं हींअर ठाहींदी हुजे सॼो ॾींहुं चङो भला हाणे न न रांदियूं छो हींअर हिकिड़ो कलाम हलाईंदो हुजां, उन खां पोइ वापसि अचूं त अञा वरी रिहाण खे वधाईंदा हुजूं। हीअ त रुगो ॻाल्हियूं ठाहींदी हुजे, रांदिका वांदिका ठाहिण लोला ठाहिण विया हुजनि, हिन खां विसरी वॾो मिसण हुजे, इहो मिसण रखंदी हुजे पाण वटि। सो हाणे हलंदा हुजूं, कलाम हुजे, ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं, खाराईंदा हुजो, उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं, अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार भलीकार चवंदो हुजां आखां जे पंहिंजे प्रोग्राम रामू ओ रादुल हाणे तो त छॾींदा हुजे जिंत को पचर, हा पचर को तूं कहिड़ो दले चपर हुजी जो तुंहिंजी पचर छॾींदा हुजूं, अलाए जेको हुजे अञा मस थोरो यो कमकार में हथ विझंदी हलो सलाम अलैकुम। वालेकुम सलाम हुजे। रामू राधा छा कयो मेहराब जूणे जो खडड़े मां दादा छा हाल हुजे ख़ुशि हुजो खैराज अॼु ॿुधां यार लाइट जी पहुचे अंगण ते आया पोइ तोड़ लेट हुजे ई हा लाइट आहे अलाए चवंदो हुजे लेट वई हुजे हली पोइ न न लाइट खोलाईंदमि दॿ ॾींदमि वज़ीर आज़म खे कंहिंखे वरी उनखे ॿियो कंहिंखे ॾींदुसि उहो ॾींदुसि न दॿ वज़ीर आज़म खे माना बिल भरे छॾियो हुजे या पोइ बिल जे करे मसइलो हुजे छा बिल उथो ऐं ज़मीनदार वॾो लख एकड़ ज़मीन आहे मुंहिंजी घणा एकड़ 1 लख एकड़ फार्म हाउस आहिनि मुंहिंजा वॾा हल त पोइ माना पोइ लेट बि पंहिंजी ठाहे वञी पोइ ॿियो लाइट पंहिंजी आहिनि प्लेटूं लॻाईंदुमि 700 हा एसी बेसी सभु उन्हनि ॾे आहिनि वॾो अंगु यादि कयो वेठो सफ़ा होशियार ॿार वांगी यार सफ़ा ॿियो ऐं 20 लख जो जनरेटर आहे वॾो हल इलाइक़े जे मच्छू हरण तितर इलाइक़े जे माण्हुनि जो अघु केतिरो हुजे तव्हांजे पासे पोइ छाजो माण्हू जो अघु केतिरो हुजे माण्हू जो माण्हू जो अघु 10 रुपया किलो माण्हू जो अघु 10 रुपया किलो बसि ठीकु हुजे वॾी बसि ठकाई थी वेंदो हुजेसि वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी हुजे मूं त ईअं ॻाल्हि हाणे हिन जो अधे वॾियूं ॻाल्हियूं अचे कयूं हुजे न मूं चयो हेॾी वॾी सोच हेॾा वॾा कम ॿुधो ॿुधो हेॾा वॾा न न पाण खां इहो कम ई न पुॼे जेको हुजे माण्हू न न माण्हू पेर
न पोइ हाणे ड्राड़ माण्हू पेर खोड़े माण्हू त हवा में बि हणी छॾी न इहा चरी हुजी हवा में कीअं लॻंदी? माना ईअं हलंदे फिरंदे पेर खोड़ ड्राड़ कंहिंजे पीर जी त न हुजे न। न उन जी ॻाल्हि ई न हुजे उन करे पर हर मां खां मूं पुछो हुजे त हींअर सभु को ज्यादा ॾिसंदो वञींदई हे यको इलाइक़ो मुंहिंजो हुजे हा ईअं इहा ख़बर ई न हुजे त घर पोयां जेको हुजे उहो गीते बि नालो न हुजे, उहो बि भली हुजे गीते बि न हुजे, पोइ चवणी हो सॼो अदा हे इलाइक़ो हे यार ॿुधड़ा मूं बि ॾिठा हुजे हा वञू रस्ते पंधने ओ दियो हा ॾिसंदी हुजे हा अदा छा ॾिसंदी हुजा ओ हुतां खां वठी ओ हीअं फिरंदी हुजे सॼी ज़मीन मोची हुजे। हा बस पोइ वरी मूंखे वरी इहो हुजे बाबा हमरा जे खिसे में लभे रुपयो आनो टको सो हीअं भली हीअं फिरे ज़मीन जो मालिक हुजे भली हीअं फिरी गिरी सॼो अचे हुजे हल जीअं खपे तीअं हणंदा हुजो। तार निकतल मां फासी वियो हुजां बसि तार निकतल हाणे न लॻेसि न वरी को वठ में हुजे छा न वठंदी हुजां को ॻाल्हि करूं कोन डायलॉग के हाणे हुनजी कुटे कुटे ॻाल्हाए करो तूं हिते फिल्मूं बणाईंदो हुजे मां करो हिते डायरेक्टर हो जायो मंजूर जानित लोग न पोइ को डायलॉग हणा तो न सूरन में माण्हू को किथे बीहंदो हुजे को डायलॉग जो वारो हुजे ॿिए जो माण्हू हणंदो हुजे हुनखे ओ हुतां फिरी पोइ वो हुतां फिरी हुतां तूं हणंदो हुजे त मां खणंदी हुजां हाणे वरी मां हणंदी हुजां त तूं खणंदो हुजे माना कम इहो हुजे मुंहिंजी जेका असुल ॻाल्हि हुजे मस्कत हुजे जो मक़सद करे पूरो ई न थींदो हुजे हल इहो ज़मानो हुजे बसि निरड़ में लॻी हुजी पोइ निभाग जो मथे में चवंदा हुजनि लॻो हुजे त बार बार रमण मूंखे ई न चवंदो हुजी निभाग जो लॻंदो निभाग लॻो हुजे निरड़ में लॻी हुजी ए हिकिड़ो चक्कर जो राधुल विधी हुजे न पोइ वेठो हुजे हल जो रोई रोई पट पुसाए सरी पर राधुल कोन ईंदी हुजे पट पुसाए छॾा हा हल पोइ इन करे को आबादी न वञी कंदो हुजां हुन ते को फसुल बसुल काईंदो हुजां त तूं ॿुधी पाणे मोटी अची हाणे ईअं पट लुड़कनि ते फसल थींदा हा ॿियो न त वेड़े वेड़ो असल तुंहिंजे लुड़कनि में हुजे लीमक सीरी हा हा फसल फुटी ॿियो न त हुजे इहो राधो खाधो उहे जेके हुजनि उहे बि सड़ी वञनि हा सड़ी हलाए छो इहो त हुजे तॾहिं त इहा हिते बीठी हुजी सदोरी हा तॾहिं त हिते बीठी हुजे बाक़ी हथे जीअं ॻाल्हि कई हुजे माण्हू वटि भली केतिरो बि गंज हुजे इलाइक़ो सॼो उनजो हुजे शहर सॼो वेड़ो सॼो पर उन इलाइक़े में माण्हूअ जो मान केतिरो हुजे माण्हुनि जो बालकनि जो स्कूल जो भाईचारे जो मोहबतुनि जो मान केतिरो हुजे असुल ॻाल्हि गणत उते हुजे हलो हेलो अस्सलाम वालेकुम नमस्ते वालेकुम सलाम नमस्ते इधर बटी छा हाल हुजे अल्हम्दुलिल्लाह सब खैर जे तव्हां ख़ुश हुजो जे तव्हां ख़ुश हुजो नी खैर हुजे न हा हा सभु खैर हुजे तव्हां ठीकु हुजो बिल्कुलु ठीकु ठाक हुजो अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि हुजो मां हींअर सामने दरवाजे साम्हूं होटल आहे त होटल तव्हांजो प्रोग्राम हले थो मां तलंदर लाल शहबाज नंढी में ॾिठो आहियां उते छा वठण आयो हुजी या हिते हा सोचियो यादि कयां ऐं तव्हां में तव्हांखे गॾु कयां इन करे मां दुआ तव्हांजे हक़ में घुरंदुसि ॾिठो दरगाह ते सोने दरवाजे खां आहियां तव्हांखे दुआउनि में यादि पियो कयां सेवण में गर्मी हुजे सेवण में न न अॼु झुड़ हुजे सनी सनी बरसाति पवंदी बूंदा बूंदी झुड़ लॻो पियो हुजे सेवण में झुड़ झुड़ फर्स्ट क्लास ए वन झुड़ लॻंदो हवा फर्स्ट क्लास लॻंदी हुजे सही ॿुधाईंदो हुजे अलाह अलाह भॻवान नज़दीक में ॾिठा थोरो कूड़ हणंदुसि अलाह न त मां चयो वरी बि सही ॿुधाईंदो हुजे यार ॻाल्हि त करे न फर्स्ट क्लास मौसम लॻी पियो हुजे इन करे घुमण जाऊं यार कयां मौसम सुठी हुअण जे करे दोस्त सभु गॾिजी आहियूं घुमण वाह वाह पोइ त वाह वाह वरा कसम घणी खयां हुजनि न न कसम मां चयो तव्हां चवंदा मूंसां एतबार न हुजे ॿुधण वारा एतबार कनि तव्हां त कयो था ॿुधण वारा एतबार कंदा न कनि करे हा उहा ई हुजे त माण्हू ते बीठो हुजे त दुनिया ॿुधंदी हुजे त ख़बर पए त सेवण जी मौसम कीअं हुजे हा मौसम पकर बादल हलनि पिया था पर नैंग शरीफ़ में मींहुं पियो हुजे तव्हां दोस्त आया चयो त नैंग शरीफ़ में मींहुं पियो हुजे पंजनि जे बाग ते मींहुं पियो हुजे यार हा मौसम जुड़ाली हुजे बसि
यार वरी इन थींदो जे माण्हू चवण के कूड़ है हुजेव। हां वो दा इधर जी अदा जी यार यो सिंध जी को हमारी तो घुमाइंदो होजी जॾहिं अचो को मरी आउं तव्हांखे बिल्कुलु घुराईंदी जॾहिं तव्हां अचो घुमंदा छॾियो इंशाअल्लाह मां तव्हांखे घुमाईंदो हलंदुसि न पोइ हिते रोड रस्ता सही थी विया जंहिंजो यार सिंध रोड रस्ता सही आहिनि असां बाइकुनि ते वेंदा आहियूं ॾाढो मज़े सां घुमी फिरी ईंदा आहियूं हुन न हू चवंदा चाढ़ियूं अहिड़ियूं हुजनि जो पोइ वरी माण्हू हीअं वञे थो वरी इहो तो डपु थी वियो आहे माण्हू खे डपु थी वियो आहे असांखे का ॻाल्हि कान्हे का हाओ हा हा यार इहो सिंध जी को हमारी घुमणु खपंदो हुजे ॿियो जॾहिं बि अचो दिलि सां अचो ऐं घुमंदासीं सिंधियुनि जो वक़्फ़ो करे अचो टे ॾींहं मोकल वठी टे ॾींहं घुमंदासीं रामू राधा या सिंध जी को हमारी दुनिया खे ॾेखारींदा हुजनि त कहिड़ा नज़ारा हुजनि हा बसि अचो त वीडियो खणींदासीं हाणे उते वरी बाग बाग थी विया अंडारूं बारूं थिया हुजनि अंगूर थिया हुजनि वाह 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 वॾी महिरबानी हुजे साल जिते हुजे गोरख जी ॻाल्हि करी था हाओ हाओ मूं ॿुधो हुजे मूं छा ॿुधो हुजे पर फूकरने हा जहिड़ो हुयो आसमान जहिड़ो हेठि लॻो पियो हुजे उते हली को फिल्म बणाईंदो हुजां तेरा मेरा साथ ऐसे रहता है जैसे कोई आता है हाँ तुझी न फिल्म ठहे हाँ न हले हाँ न ये पोस्टर लगन ईअं वरी कीअं थींदो हुजे अच्छा जरा गोयो आसरो हा बस इहा ॻाल्हि आहे हमार लॻो फिल्म माण्हू कंहिं ॻाल्हि ते मस्कद ते अटल हुजे त उन ते ज़रूरु पुॼंदो हुजे ईअं न हुजे त अॼु ॻाल्हि कर वरी छॾे न ॻाल्हि उहा ॻाल्हि खे पाणी ॾियण बि खपंदो हुजे रुगो ठली ॻाल्हि न करणु खपे हाणे वरी कलाम ते हलंदा हुजूं सो कलाम अदे बि सहेल हिकिड़े फरमाइश कई त ममताज़ लाशारी ॿुधाईंदा हुजो सो ममताज़ लाशारी जो अहिड़ी गर्मीअ में कलाम वरी उन सां ठहकंदड़ हुजे तुंहिंजी कावड़ में आ कुर्ब घणो तुंहिंजो प्यार वाला छा थींदो हुजे तो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं हिकु दफ़ो ॿीहर भलीकार अव्हांखे अव्हां जे मोहबतुनि सां गॾु प्रोग्राम रामू राधा में ऐं जो जिधर बैठा है उस आप सबको भी जो है एक दफा वेलकम है भलीकार है प्रोग्राम रामू राधा में आप भी देखते हैं कश्मीर है लाहौर है इस्लामाबाद है बलोचिस्तान है क्वेटा है जहाँ जहाँ देखते हो आप सबको भी जो है वेलकम भलीकार कहते हैं इस प्रोग्राम में मैं रामू और किधर है ओ राधा हेलो तोरो वात के असल न भींदी हो जाए ॿियो कम न कंदी हो जाए चलो को वात के कोसो पानी लगंदो हुजे वरी मुंहिंजे वात के जो हणंदी हुजे मूंखे त मुंहिंजे न सांधाणे जी अची गणती लगी हुजे सांधाणे ते मख वांगी पई फिरंदी हुजे मख मिठाण ते तूं सांधाणे ते हुजी मूंखे पंहिंजे न जी अची लगी हुजे हा ई खुटाईंदी हुजे महिनत कई हुजे मूं उनखे विधो हुजे उस ते रखां वरी राति जो खणी वरी उनखे पासे ते रखां वरी सुबुह जो उस ते रखां इहो 5 ॾींहं लॻनि मूंखे इन 5 अंबड़ियुनि मां बाक़ी वञी का बचायो हुजे अधड़ बाक़ी न त खाई चटे रे हे ॾिसंदो हुजे जरी बि न खाधी हुजे जरी पोइ घड़ी घड़ी वेंदी हुजी त चिलट वांगी मथां फेरा ॾेई मख वांगी खाधी हुजे असांजा घणो पको हुजे हल आचार खे हाणे घड़ी घड़ी ॾिसी उन में ख़राब थी वेंदो सड़ाई थींदी हुजे ख़राब थींदो हुजे पोइ सांधाण खे ठहण मथां ढक ॾेई बंदि करे मां ॾिसंदी हुजां ख़राब थींदो हुजे हलो तूं बि चलानी हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े शहर खां था ऐं गुलाम हैदर नोरी पियो ॻाल्हायां सिंधड़ी खां औदा सिंधड़ी वारा छा हाल हुजे ख़ुशि हुजी चङो भलो अलाए करमन तूं ॿुधा हा सभु ख़ैर लॻो पियो हुजे कीअं वक़्तु गुज़रंदो हुजे सिंधड़ी जी मौसम कीअं हुजे सिंधड़ी जा माण्हू कीअं हुजनि माशाल्लाह माण्हू सही आहिनि मौसम वीआईपी हले थी तुंहिंजो प्रोग्राम ॾिसूं पिया प्रोग्राम कीअं लॻंदो हुजे तोखे
माशाल्लाह भलो लॻे तव्हांजो प्रोग्राम। हा पोइ ॿियो अॼु ख़ैर लॻो पियो हुजे। असांखे सिंधड़ी जा अंब खाईंदे, हा वाह असांखे सिंधड़ी जा अंब खाईंदे। असां सिंधड़ीअ जा अंब ई त इन मशहूरु हुजनि, भला हींअर घणा ॾींहं बाक़ी बचा हुजनि अंबनि में अचण में? अञा 10-15 ॾींहं। इहो यार 10 ॾींहं 15 ॾींहं चई मां अंबनि लाइ ईअं इंतज़ारु करां जो सम्झंदो हुजे त वॾो इंतज़ारु हुजे त अंब ईंदा। खाए मुड़िस न अंबनि जे आसरे में। अभी राधा था ॻाल्हायूं। हाउ वाह ओदा वियो हलियो हेॾां को अंबनि जो कोई रेड़ो लॻाईंदो हुजे भाई अंबड़ियूं त हाली खाई अंबनि जो सिंधड़ीअ जो सॼी जिंदगी असांजे अंबनि जी ॾाॾनि जी अंब पोइ गिदरा पोइ छाह इहो असां काहूं असांजो मर्क। हाणे वरी साईं असां पैसनि सां वठूं। हा पैसनि सां वठूं त पोइ शहर में रहंदा हुजूं त इन जे करे हाणे असां पैसनि सां वठूं मुल ॿुधूं वात में करे बीहूं। पोइ हिन गुगीअ खे भञंदी हुजे को पैसा निकिरनि त को रेड़ो लॻाऊं। मां वरी गाॾे वारनि सां पंहिंजी बिरादरी वारनि सां जहिड़ो करां। हेलो हेलो दा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदी केरु कहिड़े शहर खां थी? अदा मां तव्हांजी भेण शाजा थी ॻाल्हायां। राधा ख़ुशि आहे, तव्हां ख़ुशि आहियो अदा? हा बिल्कुलु ख़ुशि हुजूं, तव्हां ख़ुशि हुजो, ॿार बच्चा सभु ठीकु हुजनि? आदि मुंहिंजा वाह बच्चा न मां कुंवारी थी ॻाल्हायां, शादी कोन थियल आहे। हा ख़ुशि आदी? हा दी सभु ख़ैर पर इहे करे पुछंदी हुजे त घर जा भाती सभु ठीकु हुजनि? सभु ठीकु आहिनि, सभु ठीकु आहिनि, अलाए शुक्र आहे। तव्हां ॿुधायो अदा ख़ुशि आहियो? सभु ख़ैर लॻो पियो हुजे अदी तव्हां ठीकु हुजो। हैदराबाद जे मौसम अॼु अव्हां ॿुधाईंदी हुजो भला अॼु लेट थी वई हुजे रध पचा में मसरूफ़ हुजे या राति वांगुरु आचार ठाहियो हुजे वरगो वेठो हुनखे ॾिसंदी हुजो। न न अदा वाङण वारी भाॼी कोन ठाती, अॼु ठाती आहे मेह वारी भाॼी ठाती आहे। मेहा ठाहिया हुजनि? मेहा ठाता आहिनि अदा। हा रस में आयो ईअं बॉइल रस में अदा अंबड़ी लॻाई आहे रस में। जेको बि रधींदी हुजो हिनखे मोकिलींदी हुजो बुख ते हुजे। अदा अदा अखियुनि ते अचो, तव्हांखे त मां हर बार इनवाइट कंदी आहियां त अखियुनि ते अचो। हल पोइ इहे मुंहिंजे पसंदि जूं सभु भाॼियूं तव्हां रोज़ ठाहियो हेसि ताईं पोइ माना मूंखे हो लॻे त तव्हां ॻाल्हि कयो पोइ मुंहिंजो असुल सॼो इन्हनि ख़्यालु हुजे इन्हनि अदा ॿुधायो तव्हांजी ऑफिस किथे आहे? तव्हांजे ऑफिस ते ॾेई वञो, तव्हां जिते प्रोग्राम कयो था। मुंहिंजी अदी वॾी महिरबानी हुजे ऑफिस केॾां फ़क़ीर सां वण हेठां घरड़ो हुजे ठाहिजो। हाणे असांजी कहिड़ी ऑफिस हुजे? तव्हांजो इलाही शो जाम सुठो, इलाही मज़ाक मस्ती कंदा आहियो, असांखे वणंदी आहे। हुन सां घर में खिलंदा मस्ती वेंदा आहियूं। हा घर में असांजे घर में रामण जे घर में जहिड़ो अव्हां ख़ुशि हाय हाय आचार में धो हुजे न थी न अदा राधा बि सुठी आहे वीचारी। हा ॾिस हर भरो इहो जेको हुजे गिला कंदो हुजे न सी आदत हुजे। न न सुठी आहे। तव्हां इहे थोरो विड़ो तो कयो त असांजा मूड सही था थिए, हालांकि हूं घणो परेशान हूंदा आहियूं। तव्हांजो शोर सुनायो असां ख़ुदि ब ख़ुदि खिली वेंदा आहियूं। न पोइ अहिड़ो माण्हू परेशान छो थींदो हुजे? परेशानीअ खे छो माण्हू करे? माण्हू सुठो मूड खे पंहिंजे खे रखंदो हुजे सुठो हुजे। बसि थोरी इंसान खे थींदी आहे, पर तव्हांजो असां प्रोग्राम हलाईंदा आहियूं त सभु खिली वेंदा आहिनि। अदी मुंहिंजो हूअं निंड मां उथां त मूड भलो हुजे, नेरा नेरा धुल मुंहं में पए मुंहिंजो मूड ख़राब थी वेंदो हुजे। न न अदा चोर बि सुठी आहे वीचारी। मुंहुं था अदी मुंहुं करां चयो त मुंहं ते मिटी लॻल हुजे त मुंहुं को चयो हुजे छा? सुठी अॼु इलाही सुठी ड्रेस पातल आहे, तव्हां ॿिन्ही खे ॾाढी सुठा पिया लॻो अदा भई। अलाह ख़ुशि रखे तव्हांखे। वॾी महिरबानी अदी वॾी महिरबानी। अदी इहो बोर्ड चाढ़ियो हुजे हिन सां वरी जेके मानियूं पचाइनि लोलियूं उनखे थोरो मखो आणी ऐं थोरो फुलको बिल्कुलु बिल्कुलु अखियुनि ते मुंहिंजो भाउ तव्हां अचो, तव्हांजो पंहिंजो घर अचो। बसि इनखे थोरो जहिड़ी भाॼी पचाए हुजे हिन सां गॾु वरी मानी सनड़ी पचाए मखो ॾेई लोलियूं बि पचाईंदी हुजे पतो हुजे नियत करे कंगन खेॾींदी हुजे। हा ॿियो न त हिते कांवेली वेठी हुजे खाई वेंदी हुजे। हाणे अॼुकल्ह वरी इहो कांग बि नज़र घटि अचनि। तूं जो घर वेठी हुजे त कांव झिरकी फूसड़ी अची हुजे मोहबत लॾे वई हुजे मुल्क मां
कोई पखी बि वीचारा अलाए केॾां विया कांव सम्झंदा हीअ उथंदे ई सुबुह सां कां कां ट्रां ट्रां लाइ वठी हुजण एॾां वञण जो कहिड़ो फ़ाइदो इन करे वरी हिते छा बेफ़ाइदो पर मना हूअं बि मुल्क में ई मां घटि ॾिसां ऐं पखी रदलतों जे करे कांग घटि ॾिसां या कबर घटि ॾिसां बघ पखी त मां गई कोन हुजे हा पखी ने असांजा हे छॾिया हुजनि पासा तूं इहो मूंसां जहिड़ो करी का इहे पखी तां इलाही कोई छॾे विया हुजनि इलाही को छा असांजे सिंध में ई विया हुजनि पोइ तुंहिंजे करे मोहबत न हुजे पोइ तुंहिंजे करे असांजी त हुजे हा हूअं मुल्क में मोहबत हाणे हिनखे कांग बि नज़र अचे कांग हुजे जिथे वञी पाणी ईंदो हुजे फसल पोख बजे उते हुजे हाणे ठलो हिते अचे कांग छा वेहंदो हुजे अॻे वरी अंब थींदा हुजनि मिठू थींदा हुजनि हाणे त मिठू जो नालो ई न हुजे हिते अंबड़ियूं हुजनि मिठू हिते बीठो हुजे हीअ ॾिसो मिठू हुजे इहो तूं मिठू त न हुजी हाणे अंबड़ियुनि ते मिठू वेंदो हुजे हाणे मिठू पाण खे सम्झी बसि पाण मिठू हुजे हाणे अंबड़ियूं हुजे जो मिठू वीचारे जी बेइज्जती ख़राब कंदो हुजी बसि हाणे मां ॻाल्हाईंदो हुजां त तूं ॻाल्हाईंदे माना मिठू बोले त ॿी ॿोली न मिठू हुजे ही तूं जे मिठू हुजी त मां राजन खे मिठू ई न कंदी हुजां त मूंखे मिठू त हथ करे ॾींदा हुजो ओ हल न मिठू एॾी बाह लोॾे तुंहिंजो जान बजाद जलायो आ हल न मिठू एॾी बाह लोॾे तुंहिंजो जान बाह कोन चवंदो हुजे ओ हल न मिठू अहिड़ी लोॾ करे हा मुंहिंजी जान जी जलाई थो ईअं हुजे न हा ईअं हुजे पोइ मूं त पंहिंजो ठाहियो हुजे जलाल चांडे जो हुजे ओ हल न रमण एॾी बाह लोॾे तुंहिंजो जान बजल वो दारवा पवंदी हुजे बाह हा बाह किरंदी हुजे मां जा को सफ़ाई करे जहिड़ो निकतल हुजे हा निकतल हुजे हाणे एॾी तूं गौर सां छो ॾिसंदी हुजी त हुजी गरूर न हुजे गरूर न हुजे हा गरूर न हुजे हाय हाय इहो सभ सोचे राधो लॻे बर्दाश्त कयो हुजे हल भला ॿियो न हुजे बाक़ी छा चवंदा हुजनि घवणी कोन वरी ख़बरूं कंदो हुजे सुहिणा त चवंदा हुजनि टूह हुजनि पट ते पिया पर हे सुहिणा हित बीठा हुजनि अंधी तोखे ख़बर ई न हुजे मूंखे त ख़बर ई न अंधी हुजी नूर हूंदे बि जॾड़ी हुजी टूह न हुजनि पूरी खुंभी फुटी हुजे हा हाणे खुंभी जा खुंभो चवंदी हुजे खुंभी हुजा हाणे मां दंत कढंदी हाणे खुंभी हुजे हाणे मां खुंभी हुजा हाणे मर्द वरी खुंभी कढंदा मर्द खुंभो थींदो हा ईअं हुजे हाणे मर्द हुजे हाणे हुनखे तूं वञी आचार्य मथां मख वांगी फेरो ॾींदी हुजी हा हा फोन कॉल हुजे हलो हलो साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा केरु कड़े शहर खां भा अबा फ़कीर शौकत अली घोटकी शहर खां साईं तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं था पिया लाइव हलंदो पियो आहे अदा प्रोग्राम हलंदो पियो आहे फ़कीर शौकत जो छा हाल आहे खिलंदो पियो आहे ॾिसंदो पियो आहे साईं खिलंदा बि पिया आहियूं ॾिसंदा बि पिया आहियूं तव्हांजो प्रोग्राम ॾाढो भलो हले थो असां बि तव्हांजो इंतज़ारु करदा पिया आहियूं भाउ असां साईं तव्हांजो प्रोग्राम जेको आहे वॾे शौक़ सां ॾिसंदा आहियूं कॾहिं खां ॾिसंदो पियो हाणे प्रोग्राम साईं असांखे खोड़ वक़्तु थी वियो आहे हर चकर हर आचर ते तव्हां सां कॉल कंदा आहियूं साईं असां वाह वाह मोहबतूं इहे मोहबतूं अवांजूं हुजनि प्यारा ॿियो ख़ैर ख़ैर अदी राधा जी ख़ुशि हुजे ख़ैर लॻो पियो हुजे ॿार बच्चा दीवारियूं सभु ख़ुशि हुजनि सभु अदी जन बि ख़ुशि तव्हां ख़ुशि में खेल में पियो आहे हा सभु ख़ैर लॻो पियो हुजे वारिस अली सुमरो ऐं हसनैन हैदर सुमरो तव्हांखे सलाम ॾियनि था वालेकुम सलाम एॾा मुंहिंजा बि सभिनी खे सलाम ॾींदो हुजे नंढी चाहतगार बि तव्हांखे सलाम ॾे पई साईं सभिनी खे बाबा जेके जेके हुजनि उन सभिनी खे प्यार मोहबतूं सिक मंझां सलाम हुजनि असांखे हिकिड़ो कलाम ॿुधाईंदा साईं हा ॿुधाईंदो हुजे अनवर साईं जो कलाम ॿुधायो अनवर साईं जो तूं ॿुधाईंदो हुजे असां ॿुधाईंदा हुजूं साईं तव्हां ॿुधायो न साईं असांखे कुझु यार मां कॾहिं हेॾा अचां अनवर साईं जी दरगाह ते पूरे कलाम रिकॉर्ड करे ईंदो हुजां पूरे हलाईंदो हुजां साईं या दरगाह गम्बुल साईं जो गम्बुल साईं जो कलाम हा जरूर जरूर हाज़िर वॾी महिरबानी सभिनी खे सलाम कुर्ब मोहबतूं अबा आओ सो घोटकी खां पासे खां जहानपुर में साईं अनवर साईं जी दरगाह हुजे
शोभा इहो इलाइक़ो सॼो इहो सॼो इलाइक़ा फ़क़ीर ॾिसी वाइसी घुमी सेर सफ़र करे अचे हिते हाणे हिते वेठो हुजे राधुल जे मगज में भस्तर थियो हुजे हा सो अबा घुमी फिरी ने सॼे माहौल खे ॾिसी अचे पोइ राधुल वती हुजे पोइ बसि हाणे घर पोइ मथो ऐं पिया पिटींदा हुजो राधुल सां पिटींदो हुजे मथो पिटींदा हुजो ॿियो हाणे मथो छो पिटी ॿियो न त सो हाणे प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणीअ ते पुॼी वियो हुजे अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं सुभाणे वरी गिरांदी हुजे त वरी सुभाणे नवां रंग नयूं ॻाल्हियूं खणी रामू इरादा अवां जी ख़िदमत में ज़रूर हाज़िर थी जाॾे पेर हुजे ताॾे ख़ैर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जिए लतीफ़ जी ॿोली धणी अवां जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सिंध सलामत हुजे रामू राधा खे इजाज़त ॾींदा हुजो वरी सुभाणे अवां सां गॾु हुजो ओ कावड़ मलाल ताना ए तकरार ईंदे वींदे कावड़ मलाल ताना तकरार ईंदे वींदे हाणे ई तो हुजे न ॾे आजा